खैरपुर में भी KTN ऐं काविश ग्रुप पारां ॿोॾि मुतासिरनि जी वाहड़ लाइ रिलीफ कैंप क़ाइम कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नाज़रीन, KTN ऐं काविश सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ बणी आहे ऐं जिते आफ़तूं हुजनि या ॿियूं मुसीबतूं आयूं हुजनि उते KTN ऐं काविश सथ पंहिंजो पाण मिलायो आहे। हिन वक़्तु बि कराची समेत सॼे सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में KTN ऐं काविश पारां रिलीफ कैंपूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं आहिनि, जिते सरमाएदार माण्हू, जिते मुख़ैर हज़रात जेके आहिनि उहे हिन बरसाति मुतासिरनि जी मदद लाइ तादाद में जेका आहे मदद कई आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। दरिया जे अंदरि ऐं पाणीअ जे अंदरि लुड़ंदड़ सिर्फ़ु जानवरनि, हज़ारनि जानवरनि जा लाश न ॾिठा, पर माण्हुनि जा लाश बि लुड़ंदा विया, जिन जो न को दफ़न थियो न कफ़न थियो। त हीअ जेका डिज़ास्टर जी जेका नहज लेवल आहे उहा तमामु वॾे पैमाने जी आहे। उन करे हिन क़िस्म जी जेका आहे मालिकी थियणु खपे, हिन क़िस्म जूं कैंपूं थियणु खपनि। हिननि कैंपुनि ते दिलि खोले जेको आहे माण्हू जंहिं वटि जेतिरो इस्तेदाद आहे, हैसियत आहे, को माण्हू टोपी खणी थो अचे, को इस्तेमालु थियल कपिड़ो लटो खणी थो अचे, को इस्तेमालु थियल बूट जुती खणी थो अचे, को दवा खणी थो अचे, को डिस्प्रिन खणी थो अचे, को खाइण पीअण जो सामान खणी थो अचे। त उहे सभु इन करे माण्हुनि जी ज़रूरत उहो वॾी अहमियत रखे थो, छो त माण्हू सिर्फ़ु सड़क खणी निकिता आहिनि। हिन वक़्तु हिकिड़ो गिरह बुख में वरतल माण्हुनि खे हिकिड़ो गिरह फराहम करणु इहो बि तमामु हुनजी ज़िंदगी बचाइण जे लाइ आहे। तमामु बहितरीन कमु थी रहियो आहे। KTN रिलीफ कैंप जेका हिते अरेंज कई वई आहे, हिन में ॾाढो बहितरीन कमु थी रहियो आहे। जीअं काफ़ी असांजे खैरपुर जा सीनियर सिटीज़न्स हुजनि या जेके असांजा नौजवान आहिनि, जेके वस वारा माण्हू आहिनि, उहे पंहिंजा हिते ताउन था कनि असां सां ऐं सामान हिते ॾेई था वञनि सैलाब मुतासिरीन जे लाइ। सवाब जे ख़ातिर ॾींदा वञो, तव्हांजे रिज़्क में बि इज़ाफ़ो थींदो, छो जो माण्हुनि जी सॼी जमा पूंजी हिन मुश्किल सिचुएशन में सभु कुझु लुड़ी वियो आहे। हो तव्हांजा तलबगार आहिनि। अलाह साईं अव्हां जे बि रिज़्क में बरकत विझंदो। जेतिरो थी सघे डोनेट कयो। काविश KTN सथ आहे 2010 जी ॿोॾि में बि काविश KTN जे पूरी टीम में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कैंपूं लॻायूं, जिते सिंध वासियुनि भरपूर मोॾ ॾिनी। अॼु बि सिंध ते हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो आहे जिते माण्हुनि जी सार संभाल करण लाइ उन्हनि मुख़ैर हज़रात जी ज़रूरत आहे, जेके हमेशह सिंध जो मान मथां कंदा आहिनि ऐं साथ ॾींदा आहिनि। कुझु ॾींहंनि खां जॾहिं खां वठी इहे बरसाति ऐं मुतासिरीन आयल आहिनि मुख़्तलिफ़ कैंप्स ते, हिन वक़्तु हाणे असां सभिनी दोस्तनि जो, खैरपुर वारनि जो, जेके खैरपुर जा दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि, सभिनी जो फर्ज़ु आहे त असां पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी सपोर्ट कयूं ऐं वधि खां वधि तावन कयूं, कंट्रीब्यूट कयूं, फंड रेज़ कयूं, डोनेशन ॾियूं, त जीअं असां ॿोॾि ऐं बरसाति मुतासिरीन जी मदद करे सघूं। जस आहे तव्हांखे त तव्हां KTN जे प्लेटफॉर्म ते हिते खैरपुर में कैंप लॻाई आहे। अपोआ स्कूल जे बिल्कुलु ॿाहिरां ई कैंप आहे हीअ, ऐं जेके दोस्त मूंखे ॿुधनि था ऐं KTN खे ॾिसनि था उहे वधि खां वधि अचनि ऐं हिन कैंप ते कंट्रीब्यूट कनि। जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन चवणु आहे त जेकॾहिं KTN जेको ॾीओ ॿारियो आहे उन मां 1000 ॾीआ ॿरी पवंदा, जॾहिं 1000 ॾीआ ॿरी पिया त पोइ रोशनी परे न आई। कैमरामैन आफ्ताब अल्लू सां गॾु ख़ादम जुड़िजो, KTN न्यूज़ खैरपुर मीरस।